वया मेहरबाब वया सकीना। हुसैन फरमाए तो मुझे थक लियो भेणियो मगर ही बजो आखिरी सलाम। कुर्बान वञा तव्हांजे है तो हुसैन फरमाए तो मुझे कदे न बाहर अचण वारियो भेना मगर ही बजो आखिरी सलाम। कुर्बान वञा साईं लख दफ़ा साईं लख दफ़ा पढ़ायो काफ़ी आदि साईं। मौला फरमाए तो मुझे अम्मा जो जायो जगे नाने जी कबर ताई थकजी पौंदियो हो मुझो कई ॾींहनि जो जागिल भेण मगरी बजो आखिरी सलाम। कुर्बान वञा घणो न पढ़ंदो साईं बस मुंहिंजे हिसे जा घोड़ा अची विया। हुसैन फरमाए तो अम्मा जी जाए मुझी सकीना जी भारत हुजई हो अम्मा जी जाए मगरी बजो आखिरी सलाम। सदका तू सलामत ते रोई पियो खबर उन भेण खे हूंदी जेका 70 कदम ते बीठी। खबर न थी खे हूंदी जेका हर ज़रब माल खंजर में हथ पई विझी जेका चे पई छॾे दे ज़ुल्फों मुंहिंजी अम्मा 10 बोसा ॾींदी। कुर्बान वञा साईं मौला तव्हांजे रोअण क़बर इमाम ते पुॼा है। जहलम में आया हो न जहलम में आया हो खुतबे खां पोइ चयो त पूरो खुतबो पढ़ो हिकु जुमिलो आया मुर्तज ज़ख्मी घोड़े ते सवार थी अकबर जो बाबो ज़ख्मी हालत में ज़ैनब जे ख़ैमे जे अॻियां आयो। जदो अम्मा जी जाई मां ग़रीब थी वियो मूंखे पुराणी पोश अमीरी दे ढाल रुत बखना दी गई है मैं गोबावी वीर गरीब की ताई कमर में दी झुक गई सैयदा मैं को खा गई बन छे अली अकबर दी ओ तायरी आयश सफाए हैद थी गई है होन दे पोशा। कुर्बान वञा करबला बणजी वई आहे सैयदा हो करबला बणजी वई आहे मौला हयाती दे मां कुर्बान वञा इमाम रोई फरमाए थो मैंने मुक गए मान अमीरी दे तेरे ढाल रुत बखना दी गई है हो मैं गोगावी वीर गरीब कीता है हो ताई कमार मेरी झुक गई। कुर्बान वञा साईं कुर्बान वञा रोई पिया हो मातम जो दिहाड़ जो आयो अज मैं तहां का पूछा कंहिंजे चहल में आया हो हुसैन जे चहल में आया हो बचाइण वारी जो नालो ज़ैनब। कुर्बान वञा साईं मां लख दफ़ा साईं मां त देर ही न कई आहे वेण कयो जेका चए पई बाबा मुंहिंजो हलण ॾिसजां अल्लाहु अकबर हुजे 19 सफ़र है तो है न करे ओ बाबा मुझो खुतबो बुधजा बाबा शराबी पत्थर हणंदा। कुर्बान वञा साईं मां कुर्बान वञा मौला तहां जा हथ सलामत रखे। मैं
पहिरियों कदम रखियो हेॾा कमीनन बरसाओ त पत्थरनि जी वसाई मुंहिंजी साइण सकीना 4 साल जी बीबी इमाम हुसैन जे सीने जे सुमण वारी भाव जे कड़न में हथ विधा वाणियों लोॾे चे पई सजाद फिरा मैं थाक पईया ओ निर्वार को कितनी देर हो पुछ दे ज़ालिम तो मैं बाह वञा मेरे दर्द करे सैयदा सदके सकीना पेश थी सी ओ सारी पेशी को बहुत देर यदि दसाल अली जे धीअ खे ज़िंदान में रखियो क्या न हुजो त मां जुमला पढ़ी वञा मौला जो कसम आहे तो सजा तुझो केॾो रिहा अल्लाहु अकबर रिहाई जो नालो आयो आहे सजाद जी रत वधी आहे चेतो केॾो जो रिहा करे थो पहिरियों अम्मा खां पुछां जेका बाबे जे खून जी वारिस सदका 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 अख मोड़े हुजे बाबा साईं जेके माथम खणो मां कुर्बान वञा हलिया तुझो केॾो रिहा कया इमाम सजाद रोंदो रोंदो बुआ वठायो चदो अम्मा यज़ीद केॾो थो रिहा करे रिहाई जो नालो आयो आहे अली जी धीअ नौ थी संघण वारी भितन ते हथ ॾेई उथी चेती सजाद फातिह माहा अल्लाहु अकबर ओ सजाद फातिह माहा चंद शर्तों जेके अॼु मातम खणो उनखे दावत हुजो अम्मा कहिड़ियूं शर्तियूं आहिनि मथे ते मातम करे चए लुट कर भला जो माल मिले अल्लाहु अकबर ओ सजाद लुटियल चादरूं मिलन मातम कयो चए अकबर जा सदका 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 कुर्बान वञा साईं कुर्बान वञा तव्हांजे हाय था अम्मा चौथे शर्त नसिया बीबीअ चयो बशीर बिन लजल महारी मिले बशीर खां कीअं वाक़िफ़ हो अली जे दे हथनि जो मातम कयो जदी सजाद तुंहिंजी इमामत जी कसम पूरे शाम में इहो हिकु बशीर हो जंहिंजे दरबार में छिनकार थे ढूंढी रोज पानी हारे 17 कदम परे भी मातम करे चेंदो तुंहिंजी जुती शाम नाचे सदका सदका सैयद हा ओले जी धीअ कुजा ज़ैनब कुजा सदका मातम 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 तुझे मज़हब में बाबा साईं ने साईं ताज़ो ज़माना करबल शाम जो सैयदा साईं कंद कोट जो रहण वारो चेतो सैयदा अॼु बुखाए शरीफ जी धीअ चौथे इमाम खे ज़हर मिलियो नाने जी कब्र ते आयो चेतो नाना ओ नाना अकबर जी बर्छीअ जो दुख घटि न आहे ओ नाना कासम जे
सभी ने बोतल ले रहे सभी 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 ले बोतल आने वाले आड़ो जाकिर पे